खिल तो सही। रोटी कॾहिं खाराईंदे? काहे एराड़ी चौका कयो किते बाय बाय लगी आसा न हू रोटी 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 न कोन आंदी थई, मेहमान वेठा आहिनि। कोन आंदी थई? रांधो कोन वेठो? किचन में डांडा रस कोन पे कई? अरे गैस जो सिलेंडर खत्म थी वियो, उनके फोन कई, हाणे मसवनी ॾेई आयो आ, चुल्ह ॿारे आयो आहियां। सिलेंडर अञा हींअर जोड़ियो थई त रोटी कंहिं महिल तयार कंदे? मार्केट रोटी त कल वारी तयार पई आ, रुगो गरम ई त करणी आ।